सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांखे कुदरत अख जेका ॾिनी आहे, जेको चवंदो आहे अंदर जी बि रोशनी हुजे, असांजे अंदर जी ताक़ी बि खुलियल हुजे, ॿाहिरि बि असां नज़ारो हुजे। अंदर जी ताक़ी खुलियल हुजे माना असांजो फ़ैसिलो सही हुजे, आत्मविश्वास, आत्म यकीन, सही फ़ैसिलो। उनजो मक़सदु आहे जेको असांखे पंहिंजो अंदर चवे। हक़ीक़त में कॉन्फिडेंस उहो थींदो आहे ऐं पंहिंजो अंदर कंहिंखो कुझु बि ग़लति कॾहिं न कराईंदो आहे। ग़लति जॾहिं बि ईंदो असांखे छिपण जी कोशिशि कंदो, लिकाइण जी कोशिशि कंदो, ढकण जी कोशिशि कंदो, दॿाइण जी कोशिशि कंदो। ऐं जीअं ग़लति सोच ईंदी असांजी खोपड़ी उबती घुमण शुरू थी वेंदी, हिकदमि टेंशन तनाव सभु शुरू थी वेंदा। छाकाणि छुपण जूं जॻहियूं जॾहिं बि ॻोल्हींदासीं असांखे तनाव थींदो। सही कमु जॾहिं बि कंदासीं खुलेआम कंदासीं, सभु जे साम्हूं खिलंदे मुस्कुराईंदे सभु कुझु कंदासीं। तंहिंजे करे आत्मविश्वास जो मक़सदु सिर्फ़ु पावर न आहे, पर सही डिसीजन ऐं सही अमल आहे, सही कारम आहे। इन करे अॼु पार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियो। हक़ीक़त में जेका जेका पाण सभिनी ते उमेद रखी वई आहे, असांखे सिर्फ़ु उहा यादि थींदी आहे। जहिड़ो जहिड़ो असां पंहिंजे ॿारनि खे ॾिसणु चाहियूं था, हक़ीक़त में उहे सभु चीज़ूं असांखे पंहिंजी पाण खे यादि ॾियारीनि। असां छा चाहियूं था, असांजा ॿार कीअं हुजनि। अगरि असां चाहियूं था असांजा ॿार ईअं हुजनि जीअं असां चाहियूं था, त पोइ असांजे वॾनि बि इहो ई चाहियो जेको असांजो नालो आहे। उन्हनि में बि असां मुंहिंजी उमेदां सभु उहे रखियूं जेके असांजो नालो आहे। असांजो ॿार तहिड़ो थींदो। अगरि असां पंहिंजे वॾनि जी एक्सपेक्टेशन ते पूरा उतरंदासीं त ॿार असांजा पंहिंजो पाण उतरंदा, पंहिंजो पाण थींदा। ऐं अगरि पाण डगमगाईंदासीं पोइ थोरा ॿार बि डगमगाईंदा। इन करे वक़्तु असां पंहिंजो पाण खे सही कयूं। जीअं असां थोरो सही थींदासीं, असांजा ॿार असांखे ॾिसी करे पंहिंजो पाण सही थियणु शुरू थींदा। असांखे करणा बि न पवंदा। थोरो पंहिंजो पाण खे बदिलाईंदासीं और सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। कुदरत असां सभिनी इंसाननि ते अहिड़ी त वॾी रहमत कई आहे, असां थोरो बदिलायूं सभु बदिलजी वेंदा। असां ॾिसंदा आहियूं असां पाण सभु वेठा आहियूं, थोरो मिसाल वठो जेको असांजी ज़िंदगी में रोज़ु घटिबो आहे। कोई इंसान हुजे, उहो पहिरियों केतिरो बि चङो हुजे, पर बाद में थोरो बिगड़जी वञे, त कोई रिश्ते जे हिसाब सां, कोई कारोबार जे हिसाब सां, कोई दोस्ती जे हिसाब सां असां कॾहिं को जांच कंदो आहे यार फलाणो माण्हू कीअं आहे, जो घर कीअं आहे। असां जेकॾहिं ॿियो कुझु न चवंदासीं न, जेकॾहिं को पंहिंजो हूंदो आहे पोइ हिंद ज़रूरु ॾियूं यार अॻु में ॾाढो सुठो, ॾाढो बहितर हो, पर हाणे जेको ॿुधिजे थो थोरो चङो कोन्हे। जेको करंट पोज़ीशन हूंदी असां अहवाल पंहिंजो उहो ॾेई छॾींदासीं। जेकॾहिं अॻु में कोई केतिरो बि लाइन तो लथल हुजे, थोरो कोई ग़लति आदतूं हुजे या ग़लति हलियो हुजे, पर बाद में थोरो चङो थी वञे ऐं असां को पुछे कीअं आहे, चवंदा अॻु में जीअं बि हुयो पर हाणे पंहिंजो पाण खे संभाले वियो, हाणे पंहिंजो पाण ठीकु आहे, बिल्कुलु चङो आहे। यानी असांजा पुराणा सभु पाप ख़तमु थी वेंदा। जहिड़ो आहियूं असांखे कुदरत ओड़ी रहमत ॾींदो, असां हिकदमि संभलिजी वेंदासीं, पंहिंजो इज़त वारा बणिजी वेंदासीं, बहितर थी वेंदासीं। साॻिए नमूने असां अॻु में कीअं बि हुजूं, कीअं बि आहियूं, छा बि आहियूं, पर अगरि हाणे थोरो पंहिंजे नाले जो पाण क़दुरु कंदासीं, पंहिंजी लॼ रखंदासीं, बहितर थींदासीं, असांजा ॿार जेके हूंदा चवंदा हाणे जेकॾहिं इहो पंहिंजो नाले जो क़दुरु करे थो, असां बि जे उमेदनि ते पूरो उतरंदासीं, पंहिंजे नाले ते पूरो उतरंदासीं, असांजा ॿार हिकदमि संभलिजी वेंदा, पंहिंजो पाण ठीकु थी वेंदा, असांजो सॼो घरु मुस्कुराईंदो, ख़ुशियुनि सां भरिजी वेंदो, बहितर थी वेंदो।